नाकाम वञी दफ़ो रखूं था तव्हांजा ॾिसो 21 अक्टूबर जी डेट ॾिनी न नाकाम काॾे वेंदा आहे 6 लख मुलाज़िम हिते ई हूंदा असां बि हिते CMA चीफ सेक्रेटरी बि हिते मीडिया बि हिते इहो बिलावल हाउस इहे धरना काॾे वेंदा पोइ त हिननि खे मौक़ो ॻाल्हाइण जो पोइ बि न मिलंदो पर नेक नियती ऐं गुड मैसेज ते रखूं था इंशाल्लाह रिज़ल्ट पॉज़िटिव थी जेका तयारी हुई 6 अक्टूबर जी तव्हांजी उन्हनि मुलाज़िमनि लाइ असांजा कुझु मुलाज़िम दोस्त उन्हनि खे मुबारक थो ॾियां त तव्हांजी स्ट्रगल रंग लाथो आहे ऐं मंज़िल वञी हिकु अधु ॾींहं ते पहुती ऐं उहे रिटर्न शेप में मिलंदा खोड़ सारा मुलाज़िम असांजा कराची पहुची विया आहिनि ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त वापसि वञनि ऐं पूरी सिंध मां जेके काफ़िला सुभाणे सैटरडे संडे ते निकिरंदा आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुमि त उहे पंहिंजे इदारनि ऑफिसुनि में हलिया वञनि 6 तारीख़ अक्टूबर जी मुलतवी आहे ऐं इंशाल्लाह मां वरी डायरेक्ट वञी पंहिंजे सभिनी सिंध एम्प्लॉइज़ अलायंसिस ऑर्गेनाइज़ेशन जे अंडर जेके वर्कर आहिनि सभिनी सां राब्ते में अच्छा तालीम खाते तरफ़ां जेके 10,000 खां मथे मुलाज़िम जेके बदिलियूं कयूं आहिनि उन बाबति छा चवंदा इहो नंढिड़ो इशू आहे तालीम खातो ही वॾी लेवल जी जंग विड़ी आहे STR ते ट्रांसफ़र असां हिन वॾी जंग जे मैदान में आहियूं असां मुकमिल पंहिंजी एसोसिएशन स्पेशली हिन में इन्वॉल्व पेटेलफ ऐं गस्ट आहे ऐं असां पंहिंजे लोकल लीडरशिप खां फिलफोर राब्ते में अची अंग अखर वठंदासीं जेकॾहिं किथे बि कंहिंसां का ज़्यादती थी आहे त डिपार्टमेंट खे ज़्यादती करणु न ॾींदासीं सवाल ई नथो अच्छा इहो ॿुधाइजो त 6 अक्टूबर वारे एहतिजाज में तव्हां सिविल सोसाइटी वकील ॿियनि तरफ़ां बि हमदर्दी शिरकत जी जेको आहे कयो उन्हनि लाइ सिंध जी सिविल सोसाइटी जेंटलमैन वुकला बिरादरी ऐं कॉम्पस पार्टी जा अॻुवान कुझु सियासी पार्टियुनि जा अॻुवान जिन बि असांजी इख़लाक़ी सपोर्ट कई आहे कुझु पीपुल्स पार्टी जा MPAs हिकु सिंध पीपुल्स पार्टी जो मिनिस्टर जिन बि असांजे हिन ॾुख जी घड़ी में असां सां गॾु रोड ते वेठा असां सां हमदर्दी यकजहती जो इज़हार कयो असां उन्हनि सभिनी खे थैंक यू था कयूं ऐं वॾी महिरबानी तव्हांजे मीडिया जे थ्रू मां उन्हनि खे थैंक्स थो कयां तव्हां सभिनी जे इताद तव्हांजी इख़लाक़ी सपोर्ट असांजा ही सभु मसइला हल कया पर इन्हनि खां वॾे में वॾो जेको हिकिड़ो इदारो आहे जेको मज़लूम सां हर ॾुख करे गॾो उहा सिंध जी मीडिया आहे जंहिं मज़लूमनि जी आवाज़ खे मथे ताईं पहुचाए ऐं अॼु जी फतह अॼु जी इहे हाई लेवल जा जेके बि इजलास थिया आहिनि इहा मीडिया मीडिया न त सम्झो था त हेॾा वॾा ब्यूरोक्रेट इहे सवलाई सां आसानी सां विहण लाइ तयारु रहंदा आहिनि तंहिं करे मां स्पेशली सिंधी मीडिया उर्दू मीडिया सभिनी खे थैंक्स थो कयां ऐं इंशाअल्लाह ताला नोटिफिकेशन मिलण जी सूरत में हिकिड़ा वॾा जश्न मल्हाईंदासीं प्रेस क्लब ईंदा थैंक यू सो मच फोटो कढो सही न आयो कहिड़ी वियो दादा हिन जो फोटो कढो भली एजाद वाले खपे खणी आया ना साईं एजाद वॾो हूंदा ॾेई छॾियो सही आहे चोटियों नंबर आइटम 4 ही आइटम शामिल हुन कोन त हिकिड़ो बकर आयो हिन शामिल घणा भॼंदा पोइ भॼण ई न फ़र्क़ु आहे जितां भॼंदा